ॿी ख़बर शामिल कंदासीं। पीर वसण खां जिते औरत खां मोटरसाइकिल सवार जवाबदारनि पारां ॿार खसण जी कोशिश कई वई आहे। पीर वसण खां इहा ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर फयाज़ ज़रदारी। जी फयाज़ ज़रदारी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी। पीर वसण भरिसां रोड किनारे ते वेठल औरत खां मोटरसाइकिल सवार ॿिनि ॼणनि पारां मासूम ॿार खसे अगवा करण जी कोशिश कई। औरत जी दांह ते इलाइक़े वासियुनि पारां ॿिनि जवाबदारनि खे सोगो करे पीर वसण पुलिस हवाले करे छॾियो। जॾहिं त ॻोठ अरबाब चांडियो वासण औरत पंहिंजे मासूम पुटु ज़ुबैर चांडियो खे वापसि घर अची रही हुई त औरत पारां रस्ते ते साह पटण लाइ पीर वसण खरवा लिंक रोड ते वण हेठां वेही रही। उन मौक़े ते ॿिनि मोटरसाइकिल सवारनि पारां औरत खां संदसि मासूम पुटु खे खसे अगवा। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। पीर वसण खां फयाज़ ज़रदारी असांखे तफ़सील ॾिना आहिनि।